जी नाज़रीन, हमें खबर डालो प्यारो स्टेशन रात यूटेड स्टोर था जवाबदार वसीम पुत्र नज़र अबड़ो ताला तोड़े चोरी कंदे पुलिस अता हथी को जवाबदार वसीम पुत्र नज़र अबड़ो रात जो 11 बजे विच शहर में कायम यूटेलिटी स्टोर प्यारो स्टेशन जे शटर जा ताला तोड़े चांहि जूं पतियूं चोरी करे वारदात वारे हंध खां वञी रहियो हुयो त प्यारो पुलिस गश्त को दौरान शक पवण ते पचा कई त जवाबदार वटां यूटेड स्टोर मां चोरी थियल सामान हथ आयो जंहिं ते जवाबदार खे पुलिस थाणे ते वठी अची लाकअप करे छॾियो ऐं यूटेड स्टोर जे बग़ल ताला जाइ ते ॿियो नओं तालो लॻायो वियो। आख़िरी इतलाउनि ताईं जांच जारी आहे। ये चोरी किथां की? रात हिते यार मथ कढनि मूं कहूं हाँ दुकान हिकिड़ो पासे तो खुलियो पियो ॿुधई पोइ ॿार मिड़ी लॻाए ऐं मां कमु कयो ताला कोन भॻाई? न ताला बाला मूं कोन भॻान भाई वॾो कुर्फो जेको उनखे मूं हथ लाथो कहिड़े टाइम ते तोखे थाणे मां कढियो हितां? 8-9 ईअं थन भा इहो पोइ त छा खी? इहे खे मैं कोन न बुरो आपड़ो ए पाँच को जो सामान वने को खयो गिरोही यारी ने कबाड़े रोड वठो वठी आया मां पुछो मां पेरी दिन मां सीता मां तो खयो चोरी आखिर को थोड़ी घणी पुछा पुलिस वाली उन खां पोइ दुकान ते वठी हलिया इन दुकान वाले पास वरितो ॾिठो जी तालो भॻो पियो ऐं पत्थर पियो तो सामान खणी आया रात जो मां 12:30 1 बजे हिनखे खणी आयुसि सामान खणी आयुसि पंहिंजो तालो हणी छॾियुमि फ़िलहाल दुकान खे यूटिलिटी स्टोर यूटिलिटी स्टोर आहे सरकारी प्यारे में भाऊ राति मूं घुरायो हिनखे शहरी खे मुनीर खे ॾेखारियो चौकीदार वग़ैरह आहे कोन प्यारे में ख़बर अथव पर हिनखे मुनीर खे घुरायो तालो बि अथव पत्थर इहो अथव हक़नि जे हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़कानी।